सूफी फ़कीर जानन चंद। फ़कीर खे अची उन ख़्याल खयों त अलाह जो पंध काॾे आहे, यानी हक़ जी राह लाइ मुर्शिद कामिल जी बेहद तलब थियण लॻसि। फ़कीर चाहिण लॻो त को कामिल मर्द मिले जेको हादी ऐं रहबर थिए, जेको अलाह ॾांहुं वाट ॾेखारे। उन सिलसिले में हिकु रागी सैयद ग़ुलाम हुसैन शाह खेसि रहनुमाई करे इमाम मेहदी शाह जहानिया रहमतुल्लाह वटि वठी विया। पोइ उन्हनि ॾींहंनि सन 1951 ईस्वी में फ़कीर जानन चंद साईं सरकार इमाम मेहदी जा तालिब थिया। तरीक़त में मुर्शिद खेसि सादिक अली नालो ॾिनो। फ़कीर पंहिंजे दौर में कमु कयो ऐं उहो अव्हां जे अॻियां आहे। हिकु फ़र्द समाज अंदरि निकिरे थो ऐं मिजाज़ जी चोट लॻे थी ऐं पोइ वरी हिकिड़ो दौर आहे ऐं उन में ॻोल्हा करे थो त ज़िंदगी जो मक़सदु आख़िर छा आहे, ऐं ईअं पोइ मुर्शिद मेहदी ताईं पहुचे थो ऐं पोइ उतां खां वरी जेको सॼो सिलसिलो हिकिड़ो रंग जुड़े थो, हिकिड़ी जेका जुड़त थिए थी, या न सिर्फ़ु हिते पर जिथे किथे जेको फ़कीर जो फ़िकिर आहे उहो इनफ़रादी तौरु पोइ वरी उन सफ़र कयो। पोइ हिकु फ़र्द मां पोइ 100 पोइ 1000 पोइ लखे, हींअर जिथे बि वञिबो त मां न हुजां शल मूं न हुजे तूं हुज महदी तुंहिंजी ॻाल्हि ज़रूरु हूंदी। जिथे बि वञिबो त दम सिम दाड़ो हणी अॻुवा कंहिं मला जी ज़रूरु ॻाल्हि हलंदी हूंदी। जिथे बि फ़कीर जो नाव खजंदो हूंदो त उते अंधा अरबुस्तान विया, सजन ॾिठो हिते वारी ज़रूरु सिट माण्हू पढ़ंदा हूंदा। त इहो फ़कीर जो पंधु हुयो, इहो फ़कीर जी पंहिंजी ज़ात, पंहिंजो ख़्यालु, उन पंहिंजे ख़्याल जी इस्तक़ामत हुई। तालिब थियण खां पोइ फ़कीर जानन चंद जो सॼो हाल तब्दील थी वियो, पाण मिटी सां मिटी थी विया। संदसि अहिड़ो हाल ॾिसी भाइर, भेनरूं, माइट ऐं दोस्त सभु नाराज़ थी विया। खेसि भाई पी ऐं भत मां कढी छॾियाऊं। हाणे जॾहिं फ़कीर साईं जी वालदा खे उन हाल जी सॼी सुध पई त अची फ़कीर साईं सां मिली ऐं खेसि ईअं करण खां रोकियो। फ़कीर साईं पंहिंजी अम्मा साइण खे जेकी जवाबु ॾिनो उहो संदसि हिन शेर में मौजूदु आहे। यार दी सिक विच रोइण में को ॾाढी राहत आई, गालड़ी ओलड़ी अम्मा मेॾी मेकूं यादि ही आई। कुन फ़ैकून खाऊं अॻे में बि अंत समुंड विच आई, कुन फ़ैकून दा होका हलिया धार थियस में धाई। अलस्त वाला आवाज़ ॿुधोसीं रांझण मुरली वॼाई, कालू बली वाले कोल असां दी फरहत निंड फिटाई। रोज़ अदलदा अंग अड़ी है मेकूं झणकन अम्मा माई, पेट तेॾे विच अम्मा मेॾी में नाल गॾु हुया माई। पालकी ते पए मेकूं पालियस ॾाढी फरहत आई, जमदे वक़्त नगेड़ा कीतस मेकूं कान करदी आई। कुर्ब दी काती नाल वढिया हा नाड़ा मेॾा दाई, बांगे मेॾे कन विच वेतर बिरह दी बांग सुणाई। बांगे बांग ॾेई बस कीती पढ़ी कलमे दी में वाई। ला इला कनू लंघ जॾहिं में इल्ला ते आई, मेमदा ओला भज पिया भोला सारी सरत सजाई। नी असां को अॻे ई नोड़िया उतां डोली भी अहिड़ी आई, पिंघा पटण दा ॾुखा दे डोली अम्मा ही में कान ठहवाई। सिक दे पावे सूर दे सीरूं बाहियां बाण जोड़ाई, वाण वरहदा तांग तलब दी
भोंभी बिड़ खड़ाई, सिक दी डोरी लोडण वाली बाहीं विच बधाई। इश्क दी लोली अम्मा मेकू बधना विच सुनाई, ओराणे विच रब जलीदा नाला याद दिवाई। लऊं लऊं मेडे रगदे विच तोहीद तंद तपाई, जेस ताईं हुयस नंढड़ी नींगर तेस ताईं चुप आई। जेॾां थियस में वात वकील त ख़्याल इहो ई विच आई, केॾां दी हुयस केॾां आयस थी पियम ख़्याल सोदाई। ओड़ी थियस में सारे जग विच पेश मेहदी दी, शाह जहानिया शाहपुर विच इहा साॻी सूरत विखाई। कीतम सजूद पढ़ शुकराना मौला मूरत मिलाई, भेण भिरावां झेड़ा लाता लोठी लज विञाई। नणान भॼायां भॼंदिया आहियां कहिड़ा लक़ब लॻाए, ॿी झेड़े अम्मा मेडी तूं न झणकम आई। कोन मुड़सां ॻाल्हि ईअं को तोड़े चाढ़न पाई, मुर्शद मिलिया आप सुञातम महिनत सादी जाई। कलज़म दे विच टुॿी मारियम साॻे समुंड विच आई, जानन चंदा भोला भज पिया अम्मा मेकू मिल गया माही। फ़क़ीर साईं पंहिंजे हिन तवील बेत में जेको माउ खे जवाबु ॾिनो आहे सो तमामु पासनि खां ॾिसिजे त हिकु वसी ऐं जामे जवाबु आहे। फ़क़ीर इश्क जी राह ते हलण खां पोइ सभु दोस्तियूं दुश्मनियूं तर्क करे छॾियूं, पाण छेर चढ़ो पाए सॼे सिंध जो सैर कयाऊं ऐं सिंध जी कुंड कुड़छ में मुर्शिद मेहदी खां मिलियल इल्म जो वंड वंडियाऊं ऐं सॼी सिंध में हज़ारे तालिब कयाऊं। उन दौर में वॾे में वॾियूं तकलीफ़ूं खोड़ सारा मामला समाज अंदरि जेका भञट आहे त हूअं बि आहे ई आहे, उहा त हर दौर में रहणी आहे, पर उहो समाज अंदरि जेका हिकु फ़िक्र हूअं बि समाज में जॾहिं बि ओसर कंदो आहे त पोइ उन लाइ तकलीफ़ूं शिदतूं इहे सभु मामला हूंदा आहिनि। त उन दौर में उन्हनि सभिनी पेचीदगियुनि मां, उन हिकारतुनि मां, उन अहंकार मां फ़क़ीर गुज़रियो ऐं अमली तौरु जानण चंद साईं उन शइ खे उन मां बेज़ारी न ॾेखारी, माना उन खे बि मुर्शिद मेहदी जी बाज सम्झी, फ़क़ीर हादी जी बाज सम्झी ऐं उन मलामत खे बि फ़क़ीर पोइ पंहिंजे कलाम में इज़ारियो आहे त आया यार जंहिंजी मुंहुं में दावत तंहिंजी माउ पीउ जो छा आहे, अज़ीज़नि जी न आहियां या ॿुधे लोक थिए शौक़ परवाह न आहे। घाड़वा जिते अॼु लखें एकड़ ज़मीन आबाद आहे सो उन दौर में रद्द पियल हो, माण्हू लटपलाण करे रहिया हुआ। फ़क़ीर साईं जिन उन गंभीर मसइले ते लालू राइंक में तॾो खे वज़ीर ख़ारजा ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे हिकु नज़म पेश कयो, जंहिं नज़म में घाड़वा पंहिंजा सूर पान हिकु वज़ीर सां थो सले, चवे थो त हे घाड़ ग़रीब फ़रियाद करे ॾिसी वाहर वज़ीर खे हाल करे, चवे घाड़ सितम मन सां काफ़ी आ, ठेकेदार कामोरो राशी आ, मुंहिंजो माउ न पी न मासी आ, हथ राशन जे आहियां खाटी केर करे, अचे तुंहिंजी कोर्ट में अपील कयमि, जानण चन ख़ैराती वकील कयमि, पाण खे तुंहिंजो असील कयमि, जेको राह ख़ुदा थो तकरीर करे। इहो नज़म भुट्टो साहब तमामु दिलचस्पी सां ॿुधो ऐं घाड़वा ते कमु शुरू करायो, पोइ घाड़वा जारी ऐं सारी वहण लॻो। हिन खां होड़ी इंसान ते बि इंतिहा पसंदी जे नाम निहाद ठेकेदारनि शाह इनायत, सचल, सामी, बिलावल ऐं शम्स जियां फ़तवान जी तलवार सां कई वार कया।
फ़क़ीर साईं जे हक़ जे हुके खां ख़ौफ़ज़दा थी 9 खां वधीक जमायतनि फ़क़ीर जे ख़िलाफ़ वाजिबुल क़त्ल जूं फ़तवाऊं जारी कयूं ऐं फ़क़ीर खे हैदराबाद जे नारा जेल में पेश थियण ते मजबूर कयो। पर फ़क़ीर साबित क़दम बीह खेनि अहिड़ो त जवाबु ॾिनो जो फ़रियादी हैदराबाद जी अदालत में केस जी पैरवी करण खां ई भॼी विया ऐं अदालत फ़क़ीर खां माफ़ी तलब करे खेसि आज़ादु करे छॾियो। इहो वाक़ियो 1991 में पेश आयो। पाण खे आलम था सदाइनि उन्हनि जे आॾो रखो जानू सच चयो आहे या कूड़ ॻाल्हायो आहे। पर जेकॾहिं को हूंदो ईमान वारो त चवंदो त हक़ ॻाल्हायो अथई, पर जे हूंदो हक़ जो दुश्मन मुनकर त चवंदो त कूड़ ॻाल्हायो अथई। सिंध धरती जे हिकु नंढड़े ॻोठ में जनम वठंदड़ हिन लाखौफ़ इंसान जी ज़िंदगी ते लिखण वेझे त कई रातियूं ऐं ॾींहं गुज़री वेंदा। हिन हक़ ऐं सच जे अलमबरदार 1 शोबान 1412 हिजरी बमुताबिक़ 24 दिसंबर 1995 ईस्वी ते आचर जे ॾींहुं फजर जो पंहिंजे जिस्म फ़ानी खे छॾे असल माग ते मोटी विया। संदुन आख़िरी आरामगाह वारा तेलके जे नंढड़े ॻोठ मूंदर लाखा में आहे, जिते 23 दिसंबर ते हर साल 3 ॾींहंनि वारो उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे, जिते पूरे सिंध मां फ़क़ीर जानण चंद जा तालिब फ़क़ीर अक़ीदतमंद हज़ारनि जी तादाद में पहुची मच ॿारे फ़क़ीरी दुहे खे दुखाए वैराग जो सबक़ पढ़ंदा रहनि था। इश्क जे आड़ा में पची थिया लाल मख़फ़ी सभु मालूम थियनि हक़ीक़त जो हाल। सदड़ियुनि खे सदूं कंदे गुज़री वेड़ा साल, वेठा आहिनि वाट ते खयों कात कलाल, अचे को अॾे हिकदम थिए हिलाल। सिर ॾियो सिर वठी वहदती विसाल, वहाइण वारा वेसला हिते मणे पियो आहे माल। पढ़ण ऐं पढ़ाइण जो कोन्हे तनकाल, जानण चंद निहाल नांगा पंहिंजे नींहं सां। Again, you know,